आहे कम असां बि करायूं था, लेकिन मयार जेको कम जो आहे उते हिते असां वटि घटि आहे एज़ कंपेयर टू पंजाब। सिधी ॻाल्हि आहे। तव्हां रोड्स खे ॾिसो, तव्हां बिल्डिंग्स खे ॾिसो। वजह छा आहे, असां सीएम साहब खे वरी रिक्वेस्ट कंदासीं कि प्लीज़ तव्हां पंहिंजे जेका डिपार्टमेंट्स जा मिनिस्टर्स आहिनि, हुननि जे डिपार्टमेंट जेका इंजीनियर्स आहिनि, चीफ इंजीनियर्स आहिनि, या जेका बि तव्हांजा डिपार्टमेंट में डायरेक्टर्स आहिनि, डिप्टी डायरेक्टर्स आहिनि, जनरल पंहिंजो डीजीज़ आहिनि, हुनखे थोरो कयो कि सिंध तव्हांजी आहे, ॿियो हिते कोई बि अची कमु न कंदो, सिंध जा सिंध में ई कमु कंदा, लेकिन कुझु एहसास करे कम जी मयार खे बहितर कयो त आवाम जे लाइ इहा सहूलियत कम से कम रोड ठहे थो त 2 सालनि खां 3 सालनि खां पोइ ख़तम थो थी वञे। पेवर थियनि था त मयार न आहिनि पेवरनि जा। हाणे इहो MNA या MPA केसि ताणी मतिलबु असां या सेनेटर केसि ताणी भॼंदासीं इन कमनि जे लाइ। इहो तव्हां इन ॻाल्हियुनि खे मीडिया जे तरफ़ां महिरबानी करे इन खे उजागर कयो और डिपार्टमेंट्स खे तव्हां इहो चई सघो था सोशल मीडिया जे तरफ़ां, और जेका जंहिं वटि कमु हले थो तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे कि तव्हां पंहिंजी शइ जी मालिकी कयो, कम से कम उनखे रिस्पॉन्सिबिलिटी सां कमु करायो। एंड यूज़र त तव्हां ई आहियो न, ॻोठ वारा थिया, शहर वारा थिया, घिटी वारा थिया, उहो जेको इस्तेमालु कंदो उनजो बि फ़र्ज़ु आहे इन ॻाल्हि खे उजागर करे। सो हे ॻाल्हियूं आहिनि, बहितरी अची सघे थी, सुठा माण्हू बि आहिनि, सुठा कम बि करनि था, अहिड़ी ॻाल्हि न आहे कि हर चीज़ ख़राबु आहे हिते, और गवर्नमेंट जी बिल्कुलु 100% तवजो आहे इन जी तरफ़। इहो न आहे कि गवर्नमेंट जी तवजो न आहे, लेकिन वधीक असां चाहियूं था कुझु अञा इन जे मथे बहितर थिए। असांजा जेका पीपल्स पार्टी जा उहिदेदार आहिनि हुननि खे बि असां रिक्वेस्ट कंदासीं कि वधीक तवजो ॾियनि पंहिंजे शहर जे तरफ़, पंहिंजे इलाइक़े जे तरफ़, पंहिंजे यूनियन काउंसिल जे तरफ़। लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे, हुननि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि यूनियन काउंसिल्स में, म्यूनसिपैलिटीज़ में, डिस्ट्रिक्ट में हुननि जो फ़र्ज़ु आहे। उहो MNA MPA जो कमु न आहे। फंड्स हुननि खे मिलंदा, उहो ज़िम्मेवार आहिनि, उहो जवाबु ॾियनि। उहो तव्हां सोशल मीडिया जो और वोटरनि जो फ़र्ज़ु पए थो कि हुननि खां वञी इहे सवाल करनि कि जेको तव्हां वटि फंड्स अचे थो तव्हां उनजे बारे में कीअं ख़र्चु कयो था, उनजो तरीक़ेकार छा आहे, उनजो अमल छा थिए थो, उनजो रिज़ल्ट छा अचे थो। उहो अवाम जो सवाल हुननि ते थिए थो, उहो असां रिस्पॉन्सिबिलिटी न आहे उन ॻाल्हि जा। सो हे कुझु ॻाल्हियूं हुयूं करण जे लाइ। बाक़ी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे, उन खे असां SSP साहब खे काफ़ी घुमराह रिक्वेस्ट कयो आहे, उहो बि कोशिशि करे थो, लेकिन उन में असां इहो रिक्वेस्ट कंदासीं कि हिते मनपसंद SHOs न अचनि, मनपसंद पोस्टिंग्स न करणु खपे, हिते असांखे पॉलिटिकली इंटरफेरेंस न करणु खपे। हिते जेको आहे मेरिट ते SSP साहब, DIG साहब, IG साहब, हिननि जो फ़र्ज़ु आहे उहो ई करनि। इन में अगरि असां मुदाख़लत कंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ उनजो रिज़ल्ट जेको आहे तव्हांजे साम्हूं अचे थो। मां इहो सम्झां थो इन खे अगरि इन